यो एक जज्बो तव्हां सभी के साम्हूं पेश करणु चाहियूं। सीन इहा त सभ खां अॻु में हेमू कलानी प्रेरणा मिली हुई उनखे भगत सिंह खां। त असां उतो ई शुरूआत कंदासीं। कोर्ट सीन आहे जंहिंमें जज वेठो आहे ऐं टेई असांजा जेके शहीद आहिनि भगत सिंह, चंद्रशेखर आज़ाद, गुरु सुखदेव, टिनी खे फांसी जी सज़ा। We are starting off from there. धन्यवाद साहब। मां पंडित देशभक्त के सर को क्या के मेहरबानी करे। हाँ इतने दियो जज साहब, you have committed an error. Yes, that is true. But please grant them that everybody loves their motherland as much as you do, that much they also love. So kindly be merciful on them. And we have brought the mother of Bhagat Singh Ji to the court to additionally put forward her views and viewpoints. Kindly, this is the mother of Bhagat Singh Ji. So please give her a little bit of time to address you, Judge Sir. अरे ओ वकील साहब, तव्हां पंहिंजी विवेक काथे केराए करे आया हो? तव्हां हिन विदेशनि जे हेठो वेही करे तव्हां हिन फौलादुनि जे हुकुम ते चलायो। इहो ग़लति आहे। ॾिसो हिन फौलादुनि खे पंहिंजो सभु कुझु छॾे करे हिन ज़मीन वास्ते पंहिंजी जान कुर्बान कई अथऊं। हे ॾिसो हिननि खे, हे मुंहिंजो भगत सिंह आहे। मां भी हिकु माउ आहियां, मुंहिंजे सीने में भी दिल आहे, ममता आहे। पर जॾहिं मुंहिंजो पुटु भगत हुनजी श्वास में, हुनजे प्राण में देश जे वास्ते महक हुई, तव्हां छा करे सघंदा ॿुधायो? चयोमांसि वन पुट वन, जेको करिणो थी कर देश वास्ते। मां अकेली अहिड़ी माउ न आहियां। शिवाजी, छत्रपति शिवाजी, उनजी माउ जीजाबाई छा कयो हुई? पंहिंजे पुट खे तलवार हथ में ॾेई करे चई, वन पुट वन, मैदान में वञी लड़, देश जो रोशन कर पंहिंजो नालो। मां भी पंहिंजे भगत खे चयो, वन जे कदमनि में ओरे उहो कमु कर। त मां पंहिंजी ख़ुशि आहियां। मूंखे एतिरो ख़बर आहे, तव्हां सभु हिनखे या न त फांसी ॾींदव या न त काई त कोई एक तकलीफ़ ॾींदव। मंज़ूर आहे असांखे। माता जी, तव्हां पंहिंजे ॿार खे सम्झायो भई पंहिंजे यारनि दोस्तनि जा नाला ॾे त असां हुनखे घटि में घटि सज़ा ॾियारे सघंदासीं। ही छा था कयो तव्हां? पंहिंजो पुटु तव्हां खोए छॾींदा। माउ जो दिलि अथव, थोरो सफ़र कयो ऐं सोचो भई अॻिते छा थींदो। असां देशवासी आहियूं, असां फौलाद आहियूं। मुंहिंजो फौलाद पुटु, मां अकेली न आहियां। बि ॾिसो हिनजी माउ बि हिनखे छॾियो अथव न। तव्हां जहिड़ा देशद्रोही हिन देशवासियुनि वास्ते तव्हां उल्टो था ॻाल्हायो। धिक्कार आहे तव्हां ते, तव्हांजे वकालत ते। जेको थियणु मंज़ूर आहे असांखे। मां त पंहिंजो कमु थो कयां भई तव्हांखे तव्हांजा पुट वापसि मिलनि। मेहरबानी करके थोरो तव्हां अकुल सेखारींदसि करके मां थो चवां। अकुल सेखारण जी ज़रूरत न आहे, हिननि खे ख़ुदि अकुल आहे। जेकी करे था असां सभई हिननि सां राज़ी आहियूं। ठीक है, यही तव्हांजो लास्ट आहे, यही तव्हांजो आख़िरी इंसाफ़ आहे। मंज़ूर आहे असांखे। Judge साहब, we tried our level best, so kindly give them a little bit of merciful glance and allow them to live. This is not the end of it. Ma'am, I give you one last chance to change your mind. You give one last chance or 10 last chance. मूंखे हिकिड़ो ई पुट आहे। अगर मां 10 पुट ॼणा न, पोइ बि हिन भारत माता जे गोद में यारे करे उनखे चवां, वीर जो खीर पीआरियां मां उनखे। ऐं अगरि तव्हां हिनखे मौत बि ॾींदसि, हिनजो मौत न थींदी। हुनजी मौत न थींदी, हुनजो जनम हुन इतिहास में
In that case, I pronounce these read to be hanged to death.